इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ना सही है घर भी ना घर भी खैर हाँ हो भी यार बस नहीं ये तो पासी रो बिहार यार हेडम बिहार मान लेके आ गया ठीक है सर। हेट बिहार हेट बस सही है आने पास अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि त्तय्यिबीन अत्ताहिरीन अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अपने मन में डूब कर पा जा सरागे जिंदगी अपने मन में डूब कर पा जा सरागे जिंदगी तो अगर मेरा नहीं बनता न बन अपना तो बन पानी पानी कर गई मुझको कलंदर की बात पानी पानी कर गई मुझको कलंदर की बात जब झुका तो गैर के आगे न तन तेरा नमन कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार नबी ने कदर कुरान दे जानन वाले वंज सुतले शहर मदीने बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा है कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वअला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों हर बोली में कुछ लफ्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿोली दाननि खे बि ख़बर न पवंदी आहे। इब्न खल्दून रहमतुल्लाह अलैह वॾो माहिर थी आलिम गुज़रियो आहे। उन पंहिंजे मुक़दमे में लिखियो आहे त ॿोली समंदर आहे। मसलन सिंधी ॿोली असां तव्हांजी मादरी ॿोली आहे पर सॼी कोन था ॼाणियूं। मुंहिंजी बि मादरी ॿोली सिंधी आहे। मां हिकु दफ़े दरिया ते बसि ॿेड़े ते वञा पियो हिकिड़ो मुहाणो भॼंदो आयो। असां वारे मुहाणे खे चवण लॻो
अदा फलाना चे फलाने जो बेड़ो खेंझू में फांसी पयो आहे। खेंझू में, खेंझू समझो था? मां भी न समझ, मां चो को मंगर बछा खेंझू वाला छा है जो हिन जो बेड़ो बेचारे जो फांसी पयो आहे। वो पाण में गुफ्तगू पूरो क्यों मां पुछो यार यो खेंझू केड़ी भला है, केड़ी बोली जो लफ्ज आहे? जैसे सिंधी बोली जो लफ्ज आहे। बाबा छा खे चवंदा आहिनि? जैसे दरिया पाईंदो आहे न पोइ वॾा वॾा वण बि अंदरि केरे विझंदो आहे। वो वण पाड़नि सूधे लामनि सूधे लुड़ंदा रहंदा आहिनि। पोइ उन वण जे मथां जेकॾहिं बेड़ो चढ़ी वेंदो आहे न फांसी पवंदो आहे उन जे लामनि में, पोइ उन वण खे चइबो आहे सिंधीअ में खेंझू। ॻाल्हि सम्झो था? असां इन टंडे आदम जे पासे जे मथे वियासीं, लाड़ जे मथे जलसो हुयो। मां वेंदो न परे हितां जे तरत ईंदो आहे, अॻिते मिठो कंदा आहिनि, पर बाबा हेॾे मुंहिंजो सफ़र चढ़ियल आहे। कॾहिं कॾहिं वेंदो आहे, घणी जॾहिं साईं जन मूं को चवराए या कोई अहिड़ी ॻाल्हि पन त पोइ चवंदो हाणे यार। पोइ हिकिड़े दफ़े वियासीं होॾे रस्तो पुछो पिया भाई फलाणो ॻोठ किथे आहे त मूंखे पियो चवे उहो हमरा ॾसण वारो मौलाना हितां सिधो वञ अॻियां वञी छणी थो ॾे। मां चयो पोइ अॻिते छाणी लॻल आहे छा छणी पवां? छा मतिलब? चए तूं उतराधी आहे छा? मां चयो हा ईअं उतराधी। चइबा तव्हां ॾुखिया उहो छणी जी माना तव्हां चवंदा लड़ी न, असां छणी चवंदा आहियूं। हाणे ॾिसो लफ़्ज़नि में भी फ़र्क़ आहे ऐं 100 किलोमीटर ते ज़बान बदल भी आहे। तव्हां 100 किलोमीटर हितां खां परे वेंदो त वरी ॿिए नमूने लेजो। हाणे शिकारपुर आहे न, उहे उन्हनि जी ॿोलीअ में इहे ॿोलवी ईंदा शिकारपुरी तव्हां वटि मेखे साहिब जहिड़ा, इहे वरी छे खे शीन करे ॻाल्हाईंदा आहिनि। कारी मोहम्मद अली साहब साईं वारनि जो भी हे कारी साहब ॾाढो सुहिणो क़ुरान पढ़ियो। कारी अब्दुल अज़ीज़ साहब इन जो वाले साहब कारी मोहम्मद आलिम साहब, कारी मोहम्मद अली साहब वॾो शिकारपुर जो आहे, वॾो कारी आहे, शेखुल अरब वल अजम। इन धरतीअ ते असां वटि इन सुहिणे क़ुरान पढ़ण जो तरीक़ो आंदो ऐं सतनी न बल्कि सबा अशरा जो कारी आहे। अल्हम्दुलिल्लाह दुआ घुरोस त अल्लाह ताला कारी मोहम्मद आलिम साहब ऐं कारी मोहम्मद अली साहब जन खे सेहत सलामती आमीन। इन्हनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, इन्हनि जो वजूद भी बरकत ऐं रहमत आहे। पोइ हिकु दफ़े मानी खाई वेठा, कारी साहबनि जो कमु छा हूंदो आहे? इहे ॿुधाईंदा आहिनि त क़ाफ़ काथों निकिरंदो, काफ़ काथों निकिरंदो, नंढो काफ़ किताब काथों निकिरंदो, काफ़ क़ाफ़ कलम काथों निकिरंदो। इन्हनि खे लफ़्ज़नि जी निकिरण जूं जायूं सम्झाईंदा आहिनि। हिकिड़े ॾींहुं कारी साहब वेठो हुजे असां सां मानी पियो खाए त पंहिंजे शागिर्द खे चयईं अड़े मच्छी त वेझो करे ॾे। मच्छी सम्झो था? तव्हां भी मच्छी चवंदा आहियो? मच्छी ॻाल्हायो न। मच्छी मच्छी तव्हांजी ॿोली में त मच्छी आहे, मच्छी लफ़्ज़ सही आहे, पर हो चइबो मच्छी वेझो करे ॾे। त मां चयो कारी साहब तव्हां त क़ाफ़ काफ़ सम्झाईंदा आहियो असांखे, कलकला हुरूफ वग़ैरह वग़ैरह। हे त अॼु त सिंधीअ जो तव्हां कबाड़ो करे छॾियो, छे खे शीन में हणी वियो। चए पियो साईं असांजी ॿोली शिकारपुरनि जी एॾी आहे। मां चयो हा साईं असां ॿुधो आहे त हमरा पियो चवे मच्छीअ खे पकड़ियुमि पुछ मंझां त शपको ॾेई छॾाए वई। सभु लफ़्ज़ छे हुया, उन्हनि खे शीन पढ़ी। अबा ईअं अरबी ॿोली भी जुदा जुदा लहजन जुदा जुदा अंदाज़न में थींदी आहे। इन करे हुजूर फरमा मुझे उम्मत ते रब एहसान कयो आहे ही कुरान सतन ॿोलियुनि ऐं सतन लहजन में अल्लाह लाथो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सत किरात सुभान अल्लाह। ॻाल्हि समझ जो थोड़ी तवज्जो।
एकड़ो कारी इन जो वडो आलिम आहे कुरान शरीफ जो जे डिक्शनरी लिखी आहे। डिक्शनरी तमा बारियाड़ी जा माण्हू न समझदो, माना लफ्ज़न जी माना। लफ्ज़ सिंधी में भी डिक्शनरी हूंदियूं, नबी बसितो जे तव्हांजे लाड़काणे जे उन भी डिक्शनरी लिखी आहे। सिंधी अदबी बोर्ड वारनि भी 5-6 जिल्दनि में डिक्शनरी शाये कई आहे लफ्ज़न सिंधीअ जी माना। हिकिड़े दफ़े असां वेठासीं त कंहिं दोस्त चयो हे जेका रात जो टिंडाणो ॿरंदो आहे, टांडाणो, इनखे सिंधीअ में छा चऊं? त कंहिंखे न आयो टांडाणो। त टिंडाणे हर कंहिंखे टिंडाणो टांडाणो हर टिंडाणे टांडाणे खे चइबो आहे जेको ॿरंदो आहे, इनखे छा चइबो आहे? त ॻोल्हे ॻोल्हे मसे लधोसीं किताबनि में त सिंधीअ में इनखे चइबो आहे खड़ कबीतरो। खड़ कबीतरो ॻाल्हि सम्झो न? ये लफ्ज़ ॾुखिया हूंदा आहिनि। त अल्लामा इस्माई रहमतुल्लाह अलैह कुरान शरीफ जो अरबीअ जो वॾो माहिर आहे। उन जी मादरी ज़बान भी अरबी आहे, पर चए थो कुरान जा 3 अखर मांखे सम्झ में न आए। अल्लामा इस्माई थो चए 3 अखर मांखे सम्झ में न आए। पोइ मां उन जे सम्झण जे लाइ जंगली अरबन में चक्कर ॾियां वतो, उन्हनि जी दावतूं हरू भरू खायां पियो, ओॾे वञां पियो जंगल में, छो त शहरनि जी ॿोली साफ़ न हूंदी आहे। शहरनि में तव्हां हाणे बि वेंदव कराची में अधु अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा छोरा, अधु सिंधी। अब आहे या न? माना ॿियूं ॿोलियूं बि शहरनि में मिलंदियूं रहंदियूं, मिक्स थींदी आहे। ॿाहिरियाड़ीअ में ॿोली मिक्स न हूंदी आहे, सिंधी ठेठ। इन जे करे मुंहिंजे सोने करीम जन खे बि मके खां कढी बनु साद में मोकिलियऊं, ताइफ खां भी परे असां वो मकाम ॾिसी आया आहियूं हुजूर खे। इन करे जो ॿोली निज अरबीअ जी उतो सिखी अचे ऐं ॿाहिरियाड़ीअ जी फिज़ा साफ़ हूंदी आहे। सुभान अल्लाह। शहर में तव्हां वेंदव न शाम जो ॾिसो दुधड़ नज़र ईंदी। ॻाल्हि सम्झो त अल्लामा इस्माई जे तो 3 लफ़्ज़ कुरान जा मूंखे सम्झ में न पिया अचनि, मां ॿाहिरियाड़ीअ में अरबन वटि घुमां पियो। कहिड़ा लफ़्ज़? हिकिड़ो रकीम, असहाब काफ़ जे वाक़े में रकीम लफ़्ज़ ईंदो आहे। त रकीम जी माना ख़ार पट्टी या पट्टी भी ईंदी आहे। रकीम जी माना पट्टी तख्ती, ऐं रकीम जी माना कुतो भी ईंदी आहे। इन जी सही माना छा आहे समझ में न पई अचे। ॿियो मताउ लफ़्ज़ आहे। अल्लाह ताला कुरान शरीफ में तो फरमाए कुल मताउ दुनिया कलील। ऐ दुनिया वारो हुजूर के रब तो फरमाए ऐ सोना तो दुनिया वारन के बुधा त दुनिया जो मताउ, मताउ माना सामान तमाम थोरो आहे। दुनिया जो मताउ, मताउ जी माना भी चे मूंखे समझ में न पई अचे त मताउ छा के चवनि था अरब। आम तरह सां तव्हां कुरान शरीफ खोलींदो त उन में लिखंदा मताउ जी माना सामान। कुल मताउ दुनिया कलील। ऐ सोना बुधा त दुनिया वारनि खे दुनिया जो सामान थोरो आहे। इन मताउ जो लफ़्ज़ भी समझ में न। अॼु मां जेका आयत पढ़ी आहे सूरत फुरकान जी पहिरीं आयत पढ़ी आहे, उन में तबारक लफ़्ज़ अचे थो। अब होश में वेठा आहियो त ॻाल्हि समझ में ईंदी, बाक़ी सुरेला मौलवी तव्हां वटि गुज़री विया हूंदा। सुभान अल्लाह। ये मसलो कुछ समझो भी सही। तबारक लफ्ज़ पियो लफ्ज़ आहे तबारक, जेको अॼु मां तिलावत कयो आहे। तबारक अल्लज़ी नज़्ज़ल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। तबारक जी छा माना इहा भी चए पियो मूंखे समझ में
पोइ मां घुमंदो वरितोसि हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी माई अरबियाणी मानी पई पचाए पोइ तवे जे मथां हिकिड़ी कारी पोची हणबी आहे साफ़ो चओ उनखे पोची चओ जेको कुझु सिंधीअ में तव्हां लाइ छा चवंदा जेको तवे खे पोचो सणबो बि कंदो आहे सफ़ा बि कंदो आहे सम्झे औरतूं हणंदियूं उहा पोची सणबी हुई उहा रखी माल ॾिसण वई उनजी नंढड़ी छोकिरी बीठी हेॾो कुतो जो जबल खां लथो त ॿियो कुझु हथ न आयुसि उहा सणबी पोची जेका कारी तवे जी उहा वात में खणी हलियो त छोकिरी पंहिंजी माउ खे सॾु करे दांह पई ॾे उन पोची जी छा पई चवे या उम्मी जा रकीम व अखज़ल मता व तबारकल जबल टिनी लफ़्ज़नि जी माना उन छोरीअ खां मांखे मिली सुभान अल्लाह सुभान अल्लाह अलाह साईं कॾहिं कॾहिं सबक़ ॿियारींदो आहे त पत्थरनि खां बि ख़बर पइजी वेंदी तव्हां रोड ते वेंदा आहियो लिखियलु हूंदो आहे त कंबर हितां हिते इहो केरु ॿुधाईंदो आहे पत्थर केरु ॿुधाईंदो आहे पत्थर त पोइ त कॾहिं कॾहिं सबक़ बेसमझनि शयुनि खां बि मिलंदो आहे हिकिड़े ॾींहुं असां बीठा हुजऊं पेट्रोल पंप ते त हिकिड़ी पेट्रोल जी टांकी तव्हां ॼाण त रोज़ राति जो चोरी थिए थी न हेॾो अलाए छा थिए थो हेॾो खयूं था वञनि मां ईंदो आहियां राति जे वक़्त में न ग़ैबी देरे खां अलाए छा खयूं था ये टांकियूं हल अहिड़ियूं टांकी हिकिड़ी पेट्रोल जी भरियल ही पेट्रोल पंप ते बीठी पेट्रोल पई भराए मां चयो हिन में छा पियो थी जे हिन में पेट्रोल पियो आहे मां चयो घणा लीटर अलाए केतिरा हज़ार लीटर ॿुधाईं लख इहे हिन टांकीअ में मां चयो पोइ छा जे लाइ पेट्रोल ते बीठो आहियां चए साईं इहे पुठीअ ते पिया आहिनि अंदर पेट्रोल पवे त गाॾी हले न मां सम्झी वियुसि त किताब पुठीअ ते पिया हुजनि त कमु न ॾींदा दिलि में अचनि त पोइ कमु ॾींदा सुभान अल्लाह अब होश में आयो आयो बिल्कुल तरियूं ॻाल्हियूं सम्झो सही बिल्कुल तव्हां ईअं हे लिखियलु हुजे क़ुरान घर में रखियो हुजे भले 40 क़ुरान पिया हुजनि तुंहिंजी गाॾी कोन हलंदी इहा इहो क़ुरान जी हिकिड़ी आयत दिलि में विहारे त पोइ कुझु न कुझु गाॾी हली पवंदी सम्झो था इन करे हिन खे सोचो त उहो चए थो हिकिड़ी नंढड़ी छोकिरीअ खां सबक़ मिलियो कहिड़ो सबक़ मिलियो जा रकीम चए पई छोकिरी कुते अम्मा कुतो आयो अखज़ल मता तवे जी कारी पोचीअ खे मताओ पई चवे सम्झ में आयो त रब दुनिया खे तवे जी कारी पोची चवे सुभान अल्लाह अलाह से इन दुनिया के ते तो थोड़ी भी अथो भी तवे जी कारी पोची कारी पोची छो तो तवे या गाल थोड़ी समझाया विच में कोन ते अल्लाह अब गाल समझो कारी पोची इस्तेमाल करे रखी छॾबी जन बुजुर्गन मताओ जी माना कयो आहे मताओ जो तर्जुमो कयो आहे सामान उन जो मतलब भी इहो आहे सामान छाखे चइबो आहे तव्हां सिंधी में इहा भी ख़बर कोन था रखो त पोइ मां छा पढ़ायां तव्हां सिंधी पढ़ायां या अरबी पढ़ायां मसलो इहो आहे सामान छाखे चवंदा आहियो सिंधीअ में ॾिसो देगड़ी वटो थाली डिश साईं तवो ऐं चुल्ह इहे घर जा छा आहिनि घर सां ॻाल्हायो सामान जी माना छा हूंदी आहे अलाह साईं जेका ॻाल्हि सम्झाइण चाहे थो सामान जी माना इहा हूंदी आहे तव्हां उहा इस्तेमाल करे वरी छॾे ॾियो हाणे तव्हांजी ॻीचीअ में तवो लटके थो छा देगड़ी ॿधी पई थिए प्लेट माना छा थी
तमाना इस्तेमाल करे वरी रखे छॾे सामान उनखे चइबो आहे जेको इस्तेमाल करे रखी छॾे। अल्लाह साईं तो फरमाए दुनिया सारी कुल मताउ दुनिया कलील। ऐ सोना समझा माण्हुनि खे त दुनिया सॼी सामान आहे, झट जो इस्तेमाल करे वरी रखी छॾबी। कार झट चढ़ंदे वरी लांदे, वाह दुकान ते झट चढ़ंदे वरी घर में झट सुम्हंदे वरी उथंदे बाहर निकरन हवा छॾींदे न घर अची वेठा हाणे घर वेठा आहियो न न माना ये सब सामान है सामान है। अल्लाह सही तो फरमाए ये त झट जूं शयूं थी इन्हीअ सां दिल न लॻा। हे तो सां गॾु हलण वारो आहे, सामाननि सां दिल न। इन कुरान सां ईमान सां दिल लॻा। ईमान पंहिंजो बना, ईमान तो सां गॾु, ईमान तो खां जुदा आहे आहे नमाज जुदा थींदी आहे। हाणे नमाज पढ़ो था चयो न साईं ॻाल्हायो न था न साईं नमाज पढ़ो था अॼु 5 ॾींहं थींदा रोज़ो रमज़ान जो बाक़ फुटे खां सिज लथे ताईं रोज़ ॻाल्हि सम्झो था होश में वियो। इहो बि झट जो अमल झट जो पर ईमान झट जो न थींदो आहे। ईमान वेठायो हिते बि ईमान, घर में वेंदो बि ईमान, दुकान ते वेंदो बि मोमिन, ज़मीन ऐं ॿनीअ ते घुमंदो बि मोमिन। फरमाओ दोस्त सां वेठो आहे बि मोमिन, दुश्मन सां मुक़ाबलो करे थो त बि मोमिन, हता के लैट्रीन में वञे थो बि मोमिन। जेकॾहिं मोमिन पंहिंजे बदकारीअ जे करे जहन्नम में वियो त उते बि ईमान गॾु हलंदुसि, छो त मोमिन जे लाइ जहन्नम नाहे। क़ुरान में चयो अथसि ओ इद्दत लिल काफ़िरीन, असां जहन्नम काफ़िर जे लाइ तयार कई आहे। मोमिन खे मोकिलींदासीं झट कपिड़े खे सोटियूं हणी पाक कयूंसि। अब कपड़े के सोटियूं हणबियूं छाजे करे जो मेरो थी वियो आहे। हाणे कुझु मरल आहियूंसि त मोमिन सां गॾु ईमान जहन्नम में बि गॾु हलंदो, ईमान जुदा न थींदो आहे। इन करे चए थो ईमान जो बदिलो हमेशा जी जन्नत आहे, छो त जन्नत बि ख़त्म न थींदी, ईमान बि ख़त्म न थींदो। अमल सां दर्जो मिलंदो आहे, ईमान सां प्यार रख, सामान सां प्यार न। ॻाल्हि सम्झो न, क़ुर सम्झाए कीअं थोरो तवजो कयो तो तवजो कयो। क़ुर माई चयो मता जी माना कारी पोची ऐं तबारकल जबल ऐं जबल ॾे बुलंद थी वियो, मथे चढ़ी वियो, मथे बुलंद थी वियो। त हाणे जे माना मांखे तबारक जी समझ में आई। हिते आहे न अॼु जेका आयत पढ़ी आहे, हाणे सम्झो हिनखे। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही, बुलंद शान आहे उन रब जो। तबारक जी माना जोर सां बुलंद शान आहे रब जो। बुलंद शान आहे रब जो, थामी ज़ात में भी बुलंद आहे, पंहिंजे सिफ़ात में भी बुलंद आहे, पंहिंजे कमन में भी बुलंद आहे। न उन जहिड़ी ज़ात नबीअ जी थींदी, न अलीअ जी थींदी, न वलीअ जी थींदी। सभु अल्लाह खां घटि, अल्लाह सभ खां बुलंदी बुलंद आहे। इहो न सम्झी एॾे थोरो तवजो। तबारक जी माना ज़ात में ही बुलंद, न अलीअ जी ज़ात रब सां पहुचे, न नबीअ जी ज़ात। छो न पहुचे? एॾे ॻाल्हि होश सां सम्झो, जहिड़े जी ॻाल्हि न आहे, मसइले सम्झण जो मसइलो आहे। मसइलो सम्झो, छो थो चवे त अलीअ खां बि नबीअ खां बि रब जो शान मथे आहे। चए थो कुल हो अल्लाह पढ़ त रब जी ऐं अलीअ जी ऐं नबीअ जी ख़बर पइजी वेंदी। अब कुल हो अल्लाह ईंदो अथव, ज़ोर सां पढ़ो था। हुनखे न आयो, एतिज़ाज़ हसन खे न आयो।
रहमान मलिक साहब के भी हाँ जी वॾा वॾा बारिस्टर आहिनि पर कुल हो अल्लाह ना तुझे बचड़े के भी अचे तो शुक्र कर या रब जी डेफिनेशन या रब जी तारीफ कुल हो अल्लाह सा रब पंहिंजी सुञाण ॾिनी त मूंसां ॿियो कोई बराबर कीअं नाहे चए थो हीअं नाहे जो कुल हो अल्लाह अहद मां अकेलो ॿिया सभु जोड़ो जोड़ो अल्लाह बाकी आदम आहे त बीबी हवा आहे नूह आहे त इमरत नूह आहे इब्राहिम आहे त बीबी सारा आहे याकूब आहे त बीबी राहील आहे यूसुफ आहे त ज़ुलेखा आहे मूसा आहे त सफूरा आहे सोहणो मोहम्मद मुस्तफा आहे त बीबी खदीजा आहे अलीउल मुर्तजा आहे त फातिमतुज़ ज़हरा आहे अली वली नबी पीर पैगंबर जोड़ो जोड़ो कुल हो अल्लाह अहद अल्लाह अकेलो ही अकेलो चए थो इन करे रब सब खां जुदा ॿिया जोड़ो जोड़ो हो अकेलो ही आप समझे वाला अल्लाह समद बेनियाज़ जी माना कंहिं शइ जो मोहताज जोर सां समद जी माना मोहताज नहीं केड़ी मोहताजी वडी आ हेरे दिसो कुरान में चई त सब नबी मानी खाईंदा दुखी गाल कोन तो पूछा सब नबी मान तो चवा हिन में न लिखल होजे त मुजी सजा खोली हेरे समझो असा जे सोने जे लाए लिखल आ माल हाज़र रसूल याकुल ताम व यमशी फिल अस्वाक ओ चयो बुधो कुरान छा थो चवे काफर प्या चवन हे केड़ो रसूल आ मानी भी खाए थो व्यापार भी करे थो वरी चए थो मां वडो नबी थी आयो आया काफरन जो कोल अल्लाह से नकल कयो ते हे मानी खाए थो अल्लाह से जवाब में अॻिते थो फरमाए जवाब में थो फरमाए जेतरा भी नबी मां मोकलिया अल्लाह तो चवे जेतरा भी नबी मोकलिया या कुलून ताम या कुलून ताम ताम जी माना अचे नमाज जी नहीं दो रोजे जी भी नहीं थी बाकी ताम जी मोमिन के भी इंदी त काफिर के भी अब आहे या ना दिसो थोरो तवज्जो सां ॻाल्हि समझो दिसो लफ्ज़ ताम जो तो चवे ना जेतरा भी नबी मोकलियम रब कुरान में तो चवे या कुलून ताम सब नबी मानी खाईंदा हा साईं गुलाम हुसैन त सफ़ा सिंघंदो आ न खाईंदो सैयद न खाईंदा तव्हांजा बुज़ुर्ग ॿेर वारा ॻाल्हायो छो न हाल जी वारा अब कहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जेको चए त मां मानी न खाईंदो आहियां ॻाल्हायो अब सैयद भी ॾिसो क़ुरान काथे थो धकाणे ऐं जेको मानी खाईंदो आहे नाराज़ त न थींदो बाबा ॿुधो जेको मानी खाईंदो आहे उहो ख़बर अथई छाजो मोहताज आहे मानी कीअं ठहंदी आहे हे कणक जेका राधी आहे न तव्हां राधी अथई कोन न ॿुधाइजो मथां मौलवी चंदो करे अहिड़ो मौलवी गुज़ारे छॾियो आहे तव्हांखे न राधी अथव कणक राधियल आहे न हाणे अॼुकल्ह ज़मीननि में छा आहे कणक राधियल आहे न कणक भला मिटी न हुजे त थींदी भला पाणी न हुजे त थींदी सिज न हुजे त थींदी हवा न हुजे त थींदी जेको कणक थोराए खाधा थो खाए रब थो फरमाए उहो मुंहिंजे ज़मीन जो मोहताज उहो सिज जो मोहताज उहो चंड जो मोहताज उहो हवा जो मोहताज उहो पाणीअ जो मोहताज जेको मानीअ जो मोहताज सॼी काइनात जो मोहताज जेको मोहताज आहे उहो ख़ुदा न आहे खुदा उहो आहे जंहिंजो नालो समझ बेनियाज़ आहे उहो आहे जेको नबियनि खे वलियनि खे तोखे मांखे दोस्तनि खे दुश्मननि खे बि खाराए पर पाण न खाए
पर पाण हो युतिमु वला युतमु कुरान में छा तो चवे हो युतिमु वला युतमु रब तो फरमाए मां वो आया जो मां खाराईंदो आया पर पाण खाइण खां पाक एड़ो खुदा तोखे काथे न मिलंदो जेको तोखां वठे न अञा ॾींदो ई ॾींदो रहे समझो थोड़ी तवज्जो त वो शान में बुलंद लम यलिद वलम यूलद लम यलिद वलम यूलद न उनखे अबू अमा न औलाद नबी साईं के अली साईं के अबू अमा कोने बाकी अली अली ते जोर है इन सादे के समझा अली जी हकीकत भी तो समझ ना नबी की हकीकत भी तो समझ नबी के अबू अमा कौन हो छा नालो अबे जो जोर सां हिकड़ी हदीस में मां ॾिठो हुजूर जन फरमायो ईमान वारो मुंहिंजूं टे पीढ़ियूं यादि करे मां अब्दुल्ला जो फर्ज़ंद आहियां मुंहिंजो अबो अब्दुल मुत्तलिब जो फर्ज़ंद आहे ऐं अब्दुल मुत्तलिब हाशिम जो फर्ज़ंद आहे इहे टे पीढ़ियूं मां मोहम्मद जूं ईमान वारे यादि कयूं वाइदो आहे मां ईमान वारे खे छॾाईंदुसि इन मां मोहम्मद खे सुञातो गाल समझे वाला है अब नबी के अबो भी आए दादो भी आए पर दादो भी जोर सां ॻाल्हायो अम्मा अम्मा कोने अम्मा नबी जी अम्मा जो नालो जोर सां आमना जी मां नबी जी नानीअ जो नालो ये मौलवी खां पुछंदो हिकड़े खां पुछो असांजे पठान के मिलियो वाणे जंग में हथ में अची वियुसि वो पिस्टल रखेसि अरे पढ़ कलीमा वाणे में चवे सही मांखे न ईंदो आहे पिस्टल जे भउ खां पढ़ा त सही तूं पढ़ा मांखे त हुन चयो पठान बि चरियो हो हेॾे होॾे वात फेराए ॾाढो यादि कयईं पर चयईं वञ चंद्रा क़िस्मत भली थी मांखे बि यादि नथो अब गाल समझो था नबी जी नानी घणो करे विसरियल आहे मौलवियन खे भी याद ना नालो थस बर्रा छा नालो जोर सां बर्रा नबी जी ॾाॾी जो नालो फातिमा अब गाल समझो थोरी तवज्जो सां याद कयो ये ॿई शयूं कंहिंखे याद न हूंदियूं थोरे मतां भुलाए विझने हिननि को पुछां त इहो बि न ॿुधाया वेठो स्टेज ते समझे से तवज्जो कयो थोरो त नबी खे भी अबू आहे नबी खे भी अम्मा आहे नबी खे भी औलाद आहे नबी खे भी रिश्तेदारी आहे अली खे भी अबू आहे अली खे भी नालो अबू तालिब वरी ॾिसो वरी हो ॾिसे इमरान वरी धोखा अरे ॿुधो थोरो तवज्जो सां ओ चरिया अबू तालिब त ईअं नालो जीअं असांजूं सिंधी मायूं पंहिंजे मुड़ुस जो नालो न वठंदियूं आहिनि पोइ चवंदियूं हुन जानूअ जो पीउ मानी खाई वियो तालिब जो पीउ अबू तालिब माना तालिब जो वो हाणे माई जो चवे थी त जानूअ जो पीउ मानी खाई वियो हाणे इहो इन जे मुड़ुस जो नालो जानूअ जो पीउ आहे अब इहो थियो ग़लति अबू तालिब मशहूर थी वियो असां वटि अब्द मनाफ नालो आहे छा नालो आहे अब्दुल मनाफ हा अब्द मनाफ फेसा मनाफ अब्द मनाफ नालो आहे हजरत अली जे शिया चवंदा आहिनि इमरान हालांकि इमरान नबी जे ॾाॾनि में कंहिंजो बि नालो न आहे इहो इमरान नालो यहूदियुनि जो आहे शिया वरी पंहिंजो नसब मिलाईंदा आहिनि त असां जीअं यहूदियुनि सां ॻंढियल हुजूं ऐं ॻंढियल अथव हदीस में ईंदो आहे अब ॻाल्हि सम्झो थोरी हदीस में ईंदो आहे जेको रोज़ो रमज़ान जो जल्दी खोलींदो एडी बरकत वारो रोज़ो ऐं हे वरी यहूदियुनि वांगुरु देर खुदा ओ सो ये भी निशानी हदीस में आ यहूदियुनि जी निशानी एडी खोड़ निशानी मां नथो वञा छो त ही मूंखे क़ुरान जी आयत समझायो था
तबारक जी माना अली खे भी अबो, अली खे भी अम्मा, नबी खे भी अबो, नबी खे भी अम्मा। रब तो फरमाए लम यलिद वलम यूलद, ॿियो कोई नाहे। यो मां अल्लाह जी सिफत आहे। मुंहिंजी सुञाण रख, मां कुफ खां मिट्रीअ खां माइट्रीअ खां अलीअ खे भी माइट, कलंदर खे भी माइट, पिटाईअ खे भी माइट, तुंहिंजे पीरनि खे भी माइट। रब तो चवे वलम यकुल लहू कुफुवन अहद, मां मिट्री माइट्रीअ खां भी पाक आहियां। अंधा मां रब खे सुञाण त मां मुफ्त में बख़्शे छॾींदोमांइ। रब खे त सुञातो उहो मुफ़्त में बस थी वे। सुभान अल्लाह। जो ही दुनिया भूल भली आहे, हिते मोकिलियो ई इन लाइ अथसि त मूंखे ॾिसां त सुञाणे अथो। अब ॻाल्हि सम्झो, सवली सुञाण बख़्शी अथसि नंढड़ी सूरत जे अंदर। त रब तबारक आहे, ज़ात में भी बुलंद, सिफ़ात में भी बुलंद, पंहिंजे कमनि में भी ज़ोर सां बुलंद। टे ॻाल्हियूं सम्झायां त मसइलो सम्झी वेंदो। मां हर जाइ ते सम्झाईंदो आहियां। हे ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि इहा सम्झो त माण्हू ठाहींदो आहे पर मटीरियल सां। माण्हू जेको बि कमु कंदो आहे मटीरियल सां। रखण खे काठ न ॾियो, चवोसि त दरियूं दरवाज़ा असांखे अंग्रेज़ी ठाहे ॾे, फर्नीचर ठाहे वेंदो। ॻाल्हायो इंजीनियर खे चओ न फुट पटी थी, न पनो ॾींदासीं, कुझु बि न ॾींदासीं, ईअं नक्शो ठाहे ॾे, ठाहे वेंदो। चवंदो कुझु हुजे त ठाहियां। अब आहे न, डॉक्टर खे चओ ऑपरेशन जो सामान न आहे पर हमराह जी जंग भॻल आहे, ठाहे ॾे, न पलिस्तर ॾींदासीं न का शइ। चवंदो साईं मूंखां चढ़ियल आहे इहो कमु। त रब साईं थो चवे तूं ठाहींदे कुझु हुजे ई, मां ठाहियां थो त कुझु न हुजे त बि ठाहियां। न ज़मीन न ज़मीन जो मटीरियल, न आसमान न आसमान जो सामान। इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकून। रब साईं थो चवे जंहिं शइ खे ठाहिण चाहियां थो, अंदर पंहिंजे में चवां थो त ठही पओ। मटीरियल भी अची थो वञे, सामान भी थो अची वञे। उहा शइ ज़मीनो आसमान, सिज चंड सितारा सभु मुंहिंजे अंदर जे आर्डर सां तयार थियो ॿाहिरि निकिरी अचनि। फरमाऊं तूं ठाहींदे कुझु हुजे, मां अल्लाह ठाहियां त मूं वटि कुझु बि न हुजे त बि ठाहियां। इतां सम्झ त मां ठाहिण में भी बुलंद शान वारो आहियां। सुभान अल्लाह। तबारक आहे। ॿुध 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 ॿी ॻाल्हि, ॿियो नंबर ॻाल्हि। अब तव्हां ठाहींदव रोशनीअ में, छामें रखण चाहींदो, चवेसि अंधारी में वाहुलो हला त हथी कटींदो, पेर ई भरंदो। दर्जीअ खे चओ अंधारीअ में सिलाई कर, त हथनि ते चढ़ी वेंदसि मशीन, जोकी मशीन तिखी थींदी आहे। अब ॻाल्हि सम्झो थोरी। ऐं हेॾो इंजीनियर खे चओ अंधारीअ में नक्शो ठाह, न ठाहे सघंदो। डॉक्टर खे चओ अंधारीअ में ऑपरेशन कर, न करे सघंदो। तव्हां रब थो फरमाए तव्हां सभु रोशनीअ में कमु कंदा आहियो। कुरान में थो चवे फी ज़ुलुमातिन सलास, मां टिन ऊंधारनि में कारीगरी थो कयां। अम्मा जे पेट जी ऊंधारी, रहम जी ऊंधारी, ॿार ते पर्दो चढ़ियो पियो आहे उन जी ऊंधारी, किने कतरे ते हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मां उहो रब आहियां जो 7 पुट अंधारीअ मां ठाहे ॿाहिरि आंदमि त सतनीअ जूं शक्लूं जुदा जुदा। अब सभ जी सूरत हिकु जहिड़ी हुजे त केॾो जहिड़ो थी वञे। हो हुन जी घरवारी ॾे, हुन जी घरवारियूं बि हिकु जहिड़ियूं, हाणे कहिड़ी कंहिंजी आहे, केॾो फसाद थे। रब से तो फरमाए ये सूरत गरीबी मुंहिंजो कमाल आहे। ऊंधारीअ में मां ठाहियां, तूं रोशनीअ में बनाए। टी शइ तुंहिंजी शइ अॻिते न हलंदी। तुंहिंजी शइ गिलास माण्हुनि जो ठहियल आहे,
इन मां ॿियो गिलास न निकिरंदो हे मोबाइल माण्हुनि जी ठहियल आहे इन मां ॿी मोबाइल न निकिरंदी ओ सुज़ुकी माण्हुनि जी ठहियल आहे उन मां ॿी सुज़ुकी न निकिरंदी ओ साइकिल मोटर माण्हुनि जो ठहियल आहे कारखाने मां सामान निकिरंदो पर जहिड़ो पाण कारखानो आहे अहिड़ो कारखानो न ॼणे सघंदो इन करे रब थो चवे मुंहिंजो ठाहिण बि तबार आहे बुलंद शान वारो आहे जो मां कणक जो दाणो ठाहियो उन मां दाणा निकिरंदा जुअर जो दाणो ठाहियो दाणा निकिरंदा बाजरीअ जो दाणो ठाहियो दाणा निकिरंदा बकरी ठाही बकरियूं निकिरंदियूं वेंदियूं आदम ठाहियुमि आदम मां आदमी निकिरंदा वेंदा ख़लक़ू का ख़ल्क़िही फतशाबहल ख़ल्क़ु अलैहिम मुंहिंजो ठाहिण त कंहिंखे बि न ईंदो आहे पोइ नाला छो रखंदो आहे पीर बख्शा कलंदर बख्शा फिलाणो बख्शा ओ चया रब थो चवे कलंदर अली नबीअ खे ठाहिण वारो बि मां अल्लाह सुभान अल्लाह कंहिं ठाहियो अल्लाह पुछो था भुलायो माण्हुनि खे ते फिलाण हिकिड़े खां पुछां पियो नालो छा आहे चए अल्लाह दिवायो अल्लाह देवायो आज ये समझो था नालो छा आहे ॿियो केॾो ख़राब मतिलबु आहे माना अलाह वटि पुट ख़तम थी विया ॿिए खां वठी ॾियारे देवायो हा साईं अलाह ॾितो त सही आहे इहो सही आहे अलाह ॾितो अलाह देवायो इहो छा मतिलबु माना पाण वटि खपी वियासीं ॿिए खां वठी ॾियारे हे चेरियो नाला रखण भी ना आया थोड़ो तवज्जो कयो त तबारक में पांजी सुञाण कराए पो थो चवे बुलंद शान में मां ज़ात में बुलंद मां सिफात में बुलंद मां पांजे कमन में बुलंद नज़लल फुरकान मां बुलंदीअ खां नज़ल नुज़ूल खां वतला उलमा खां पुछो मथों खां मोकिलियो थम हेठ ही क़ुरान सुभान अल्लाह अब आहे कुरान हेठां आयो आहे मथों जोर सां ॻाल्हाए मथो से मथो मसलो सम्झां नज़ल ते हिते थोरो ॿियो नज़ल जे मथां त बाबा मथों खां आयो आहे ही क़ुरान काथों आयो आहे मथो जोर सां मथो नज़ल जी माना आहे मथों खां हेठ अचण त रब से तो फरमाए मथों खां मोकिलियो थमाई अब तव्हांखे ख़बर आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿाहिरनि काथे सटियो कुआ में जोर सां ॻाल्हाए त जंहिंखे बि ख़बर पवे कुआ में खूह मथे हूंदो आहे हेठि सटियो कए सटियो भारन चइबो त ॿाहिरि साईं ॾुखिया ॻाल्हि सम्झो खां लाइ माण्हू चवंदो आहे मुंहिंजी बिरादरी बिरादरी लफ़्ज़ जी माना आहे भाई हा साईं बिरादर चइबो आहे भाई खे बिरादरी कंदो आहे अलाह खे नाराज़ कंदो आहे सम्झे से चवंदो मुंहिंजी साईं बिरादरी जो फ़ैसिलो आहे मौली साहब हिन खे वोट ॾियणा आहिनि बाक़ी मां हेॾे होॾे न वेंदुसि अरे हे दीन जो मसइलो आहे तूं बिरादरी ऐं अलाह खे नाराज़ कई त अलाह बिरादरी खां मोचड़ा हणाए त पोइ काॾे वेंदे बेपरवाह कॾहिं बिरादरी बि बिगड़ंदी आहे न हाँ सही अब विढ़ंदा आहिनि न अब यूसुफ खे कंहिं सटियो भारन जोर सां ॻाल्हाए ॿाहिरनि सटियो अलाह ॾेखारे थो दोस्तो सम्झो काथे सटियमि खूह में हे यूसुफ नंढड़ो खूह में ड्रभनि सां चिंबड़ियो पियो छा सां ड्रभनि सां पत्थरनि सां खूह जी जेके अंदरि शयूं हुयूं उन्हनि सां चिंबड़ियो हाणे इहो ॿारड़ो अहिड़े घराणे जो हो जाथे रब खां सवा ॿिए खे सॼो ई न वेंदो सुभान अल्लाह ॾिसो क़ुरान में लिखियल आहे याकूब अलैहिस्सलाम जो पुट आहे न याकूब अलैहिस्सलाम आख़िरी वक़्त में पुटनि खे घुराए चयो माता बुदून मिन बादी पुट मां त जीरो हुअसि त मां अलाह खां तव्हांखे घुरण सेखारियो मां खां बाद में कंहिंखां घुरंदो माता बुदून मिन बादी कालू नाबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक इलाहु वाहिदा व नहनु लहू मुस्लिमून अबा तूं दिल थदी कयूं वञ उन हिकड़े जो दर न छॾींदासीं तूं परेशान न थी दुनिया जी ॻाल्हि नथो सेखारे न आख़िर में चए थो उन हिकड़े जो दर न छॾिजो अब हे यूसुफ इन घर जो
चिंबड़ियो पियो हो पत्थरन भितरन सां अंदर खूह में गाह सां ड्रभन सां पर सॾे पियो कंहिंखे अल्लाह अलाह साईं को हीअं को हथ मोकिलींदो आहे छा न, न। असबाब ठाहींदो आहे ॿुधो ॿुधो हेॾो काफ़िले वारा विया पाणी खपी वियो उन्हनि जो डोल विझो हिन खूह में मथां पाणी हुजे उन्हनि डोल जो विधो त यूसुफ ॾिठो नंढड़े त इहो डोल मथों आयो आहे मां जंहिंसां चिंबड़ियो पियो आहियां इहे हेठों जूं शयूं आहिनि हे डोल मथों आयो हे काथों आयो मथों आयो अब तव्हां सां चिंबड़िया पिया आहियूं दुकान सां ज़मीन सां बनीअ सां हिंदाणनि सां किदरनि सां असांखे न खाराइजो त न खाराइजो पर चिंबड़िया इन्हीअ सां अब ॻाल्हि सम्झो अथा अब आहे या न आहे इहे हितां जूं शयूं इहे काथां जूं शयूं इहे हितां जूं जीअं यूसुफ उन्हनि हेठनि शयुनि सां चिंबड़ियो पियो न असां बि हेठनि ऐं पोइ उहो होशियारु हो हुन सम्झो त इन्हनि शयुनि सां जंहिंसां मां चिंबड़ियो पियो आहियां इन सां मथे कोन निकिरंदुसि ही डोल ऐं रसो मथों आयो आहे इहो वेंदो बि मथे इनखे वठां इहा ई ॻाल्हि क़ुरान में थो रब साईं नज़ल में ॿुधाए त हे मथों खां तव्हां ॾे मोकिलियो आहे वातसिमू बिहबलिल्लाहि जमीआ हिन जे रसे खे सभु वठो हे हिन सां चिंबड़ंदव हिन खे मञींदव पढ़ंदव त इहे तव्हां चिंबड़ियल हो जॾहिं हे मथे वेंदो त सतनि आसमाननि खां मथे जन्नत आहे हे मथे वियो त चिंबड़ियलनि खे बि खयूं सुभान अल्लाह हा ॻाल्हि सम्झ वाला आहे अब आपको कंहिंखे चिंबड़बो कुरान ज़ोर सां क़ुरान खणी अचो जो क़ुरान सम्झो इन करे नंबर अव्वल क़ुरान जो नज़ल फुरकान अल्लाह से फरमा मां बुलंद शान वारो आहियां लाथो थम हिन फुरकान खे ॿुधो ॿुधो फुरकान छाखे चइबो आहे जेको फ़र्क़ु ॾेखारे छा ॾेखारे सिंधी में तव्हांखे फुरकान जी माना त सवली आहे पाण बि चवंदा आहियूं त जेको अल्लाह साईं हिते सभु कुझु मौलवी सच्चा कुझु कच्चा बि रखिया अथसि हिते कुझु पीर हरामी के सच्चा पीर भी रखिया अथसि कुझु नबी सच्चा कुझु हरामी नबी भी कादियानी जहिड़ा ॻाल्हायो नथा उहे बि रखिया हिते हर शइ में तव्हांखे नकल असल मिलंदो नकल असल पोइ तव्हांखे अकल ॾिनो अथसि ऐं हे क़ुरान फुरकान करे मोकिलियो अथसि अकल ऐं क़ुरान खे मिलाईंदो त तव्हांखे सचो ऐं कचो वली बि ज़ाहिर थींदो नबी बि ज़ाहिर थींदो इन करे थिए थो हिन खे सम्झ त सभु मसला बाक़ी छड़ो सुर मिलाईंदे त फिलाणे जो सुर भलो न वो कम त न थींदो न वो ॿुधो अथवे न मां वारो लतीफ़ो फतू काणे वारो वो हिकिड़ो मौली साहब अख जो कानो हो वीचारो नालो बि फतू छोरे खे चइणे पढ़ फतकुन्ना रल्लती कुरान शरीफ जो जुमलो आहे फतकुन्ना रल्लती वकूद छोरे चरे जे ज़बान ते चढ़ी वियो फतू काणा लानती वकूद हन्नास वले उस्ताद जो ये हरामिया छोरो को मां की गाने थोड़े चढ़े सही पढ़ चंद्रा किए तो पढ़े वरी पढ़ समझे से वरी पढ़े फतकुन्नार छोरे जे ज़बान ते एड़ो को चौपको चढ़ी वियो इन करे असां चोदाऊं कारी साहबन खां कुरान पांजे बारन के पढ़ायो जट मुल्लन खां पढ़ाईंदो न गलत लफ्ज चढ़ी विया छोरे ते पो भले 4 महीना चिल्ला काटे अचे मोटी इंदो सागो ही गलत कुरान पढ़ो न सिकी छो पके घड़े कना न पंदा छोरे जे ज़बान ते सागो चढ़ियो वरी भी चए फतू काणा लानती हो चवे फतकुन्ना रल्लती हे चवे फतू काणा लानती आवाज मिनी जो हिक जे आवाज मिनी जो हिक एड़ो ऐं से बटे डंडियूं त वयो कोठ दे मुल्ला ते त पो कावड़ लहंदी न आहे न सही मास्टर ते न ईंदी जो मास्टर पांजे घरों खाईंदो आ मुल्ला बेचारो तो जे घरों मानी ईंदी थस पो कावड़ियो आ मौली साहब एकड़ी मस्जिद मां हुन मस्जिद ॾे मोकिली त छोरे खे छो मारियो थी अब आहे हरामिया गारियूं ॾींदो आहे तवार चए न साईं गारियूं थी मुंहिंजे छोरे में वड़ी कोन्हे जा हाणे वे बि ॿुध हाणे पढ़ छोरा वरी पढ़ फतकुन्ना रल्लती त छोरे जे ज़बान ते साॻियो ई जुमिलो चढ़ियो फतू काणा लानती वकूदु अन्नास वलेजा छोरा सां पढ़ी पे ॿुधाए सम्झे त पीउ खे चयईं उस्ताद चयो पीउ खे अबा ॿुधई छोरे जा अफ़ाल त हो बि अवामी चूतियो हो
पी भी वो वरी हथ मधी पियो चवे से पढ़ो तो भई हित जेड़ो कहिड़ो था वो बेड़ो असां सां भी आई दादी आ न सही हो भी कुरान पढ़दा आहिनि तव्हां भी पढ़दा पढ़ो त भई हिक असां काॾे वञूं तू सोचींदे अकुल हलाईंदे त दिमाग में विहारींदे त ॻाल्हि सम्झ में त ए फुरकान आ दसींदो आ हाँ ए तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह किरोना हले थी हाँ हाँ ॿुधो थिए न ये काथों आई ये चाइना चीन जे माण्हुनि चमड़ा खाधा वुहान शहर में चमड़ा समझो था चमड़ा हाँ हाँ ओ में गऊं वालो चमड़ो न ये जेको डरदो थवे अरे ये चमड़ा ये चमचीटा ये अंधा चमड़ा खाधा अब इन्हनि मां बीमारी अची निकती अची वतो आ काफरन के त घणो वठी वई आ सफा समझे से इहा बीमारी अची निकती आ छो काफर में फर्क ना है असांजे नबी असांखे फर्क सिखारियो ए घणा हथ ब ॻाल्हायो हे सॼो आहे खबो आ हुजूर फरमायो खबे सां इस्तंजो कंदा कयो सॼो सां मानी खाईंदा सुभान अल्लाह तो धोअण जी ज़रूरत ई न आहे धोयो त सुठी ॻाल्हि आहे पर तव्हांजो हथ ई जुदा आहे खाइण वारो ॻाल्हि सम्झो फ़र्क़ु थियो न ॻाल्हि सम्झो असां साबुण काॾो आने ग़रीब माण्हू हाणे रोज़ साबुण खयूं खीसे में घुमंदो वते सॼे सां हे चए थो 50 दफ़ा हथ साबुण सां धोयो बाक़ी दिलि हिकु दफ़ो बि न धोइजो असल त दिलि धोइजे न हथनि खे त ॾाढो थो धोराए हाणे ॿुधो ये चमड़ा इन्हनि चंडनि खाधा छो त इन्हनि वटि हलाल हराम जो फ़र्क़ु ज़ोर सां इहा ॻाल्हि क़ुरान में रब साईं फरमाई युहिल्लु लकुमु तय्यिबात व युहर्रिमु अलैकुमुल ख़बाइस ओ दुनिया वारो तव्हांजे क़ुरान ऐं सोहणो मोहम्मद मोकिलियो आहे जंहिं तव्हांखे सुठियूं शयूं हलाल करे ॾिनियूं किन शयुनि खां तव्हांखे बचायई इन करे तव्हां दुनिया में बि बचियल रहंदव नबी ऐं क़ुरान जे चवण ते हलंदव त क़बर क़यामत में बि बचियल रहंदव ये फर्क कह ॾेखारियो जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक जाथे कुरान जी रोशनी ना है पोती उते अंधारी लगी पया चमड़ा था खाइन नांग था खाइन जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक वहीं वहीं सहर हुई जहां जहां गुजर गया उते उते रोशनी थींदी वई जाते जाते कुरान जो इल्म ईंदो सुभान अल्लाह तो केड़ा यारी रखंदो कुरान सां इंशाअल्लाह तर्जुमो ॾिसो कुरान जो तर्जुमो ॾिसो ख़त्मो कढो कोई मुल्ला मौलवी भुलाए न सघंदो सम्झ में न अचे त आलमन सुठनि खे सां फोन ते राब्तो कयो से हिन आयत जो मतिलबु छा आहे मिंट में सम्झ में अची वेंदो तंहिंजे करे दोस्तो कुरान फुरकान लिल आल अॻिते फरमाई इहो कुरान लाथो आहे मां सोणे मोहम्मद पंहिंजी बाने ते सिफ़त आंदई नबीअ जी कहिड़ी बानो पढ़ंदा आहियो न अशहदु ईमान त ताज़ो कयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अॻ में अब्दुहु को अॻ में बिरेलवी भी पढ़ंदो देवबंदी भी पढ़ंदो शियो भी चवंदो अब्दुहु जोर सां अब्दुहु व रसूलहु अब्दुहु छो हुजूर फरमावा मेराज ते वञा पियो रस्ते में ही अल्लाह मूंखां पुछो सोना अॼु हे प्यारी रात आ तोखे मां बादशाह नबी कयां या बानो नबी कयां अब के नबी बादशाह हा सुलेमान अलैहि सलाम दाऊद अलैहि सलाम नबी भी हा अब हिन सां गॾु 500 भी आ खणिया ए मुफ्त जान जो सवाल जवाब ए जट ॻाल्हि सम्झो थोरी ॿुधो अलाह साईं हुजूर खे चॉइस ॾिनी त तूं चूंड केड़ो नबी थियण चाहे थो हुजूर जन फरमायो मुंहिंजे दिल में भी आयो जिब्रील भी इशारो कयो त हेठे पासो खण त मथे चढ़ी छो कणक जो दाणो हेठ वेंदो आ त
जोर सा मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहुल्लाह। उदो मुंहिंजा सोना इहो ई सबब आहे ॿियनि नबियनि खे जॾहिं ॼाया त ॿिया लफ़्ज़ पे ॻाल्हायूं असांजो सोनो ॼायो त अचण सां सजदो हेठि मुंहुं कयईं। बानप जो अंदाज़, अबदियत जो अंदाज़, हाँ हेठि खणी आयो मुंहुं। अल्लाह से पूछो केड़ो नबी थींदे? हुजूर फरमा मुझे दिल में आयो बादशाही दुनिया दी कम जी नहीं। छो 4 दिन की चांदनी बाकी अंधेरी रात आहे। ॾिसो हाणे नवाज शरीफ काथे पुटंदो वेठो। अब ॻाल्हायो न था। आसिफ ज़रदारी होॾे ॾंद अस्पताल में खड़काईंदो वेठो। हेॾो खुर्शीद शाह हिन दिल जी अस्पताल में लिको वेठो। ये बादशाहियूं त ईअं आहिनि, बेनज़ीर वीचारी गोलीअ में हली वई। बादशाह हुई हाज़े हेॾो ॿुधो भुट्टे साहब खे फांसीअ ते लटकायो। ज़ियाउल हक़ जो हॾो ई न मिलियो, अलाए छा पूरे छॾियो। अब आहे या न आहे? बादशाही दुनिया जी छा आहे? अली साईं जो कौल ॿुधायांव त अलाए काथे पहुची वेंदो, नाराज़ थी वेंदो। अली अली हो। अली चए थो इंसान तोखे बादशाही वॾाई जुगाई न थी, छो त तूं अब्बे जे पेशाब जे रस्ते खां, अम्मा जे पेशाब जे रस्ते खां आयो आहीं ऐं 2 दफ़ा या 1 दफ़ो पंहिंजो पाखानो पाण धोईंदो आहीं। ग़ैबी ख़ान खे नौकर धोराईंदा। नाराज़ थी विया आहिनि। मुंहिंजो कौल न आहे, अली साईं जो कौल आहे। हाणे जतो इन जे खान खे पाण धोईंदो आहे, आसिफ ज़रदारी पाण धोईंदो आहे, इमरान खान पाण धोईंदो आहे। अली सच थो चवे त तुंहिंजी वॾाई छाजी आहे? वॾाई उन जी आहे जेको सुभान ऐं पाक आहे। अब वॾो त उहो त हुजूर फरमायो बादशाही मां न खई। मां चयो सही मां बानो बि नबी थींदुसि त रब साईं ख़ुशि थियो त तूं सही फ़ैसिलो कयो आहे, तूं हेठि वियो आहे। ॿियनि नबियनि खे मां मेराज न करायो। ये मौलवी ॿुधाईंदा आहिनि, ग़लति ॿुधाईंदा आहिनि। नबियनि खे मेराज थियो। इदरीस अलैहिस्सलाम लाइ बि ईअं वाही तबाही रिवायतूं इसराइली रिवायतूं आहिनि। मेराज कंहिंखे बि न थियो आहे। हाँ कुर्ब मिलियो आहे, कंहिंखे कातीअ जे हेठां कुर्ब मिलियो, कंहिंखे खूह में कुर्ब मिलियो, अल्लाह जो कुर्ब मिलियो, कंहिंखे बाहि में कुर्ब मिलियो, ॿियनि खे कुर्ब मिलियो फर्श ते। असांजे सोने खे बानप जे करे कुर्ब मिलियो अर्श ते। बानप ऐं या ॿुधो दुनिया जा बादशाह अल्लाह जे माने जे अॻियां झुकल आहिनि। अल्लाह जे माने जे अॻियां झुकल न सम्झो था कीअं? हेॾे सम्झो बाबा तव्हां वञो हाणे मदीने शरीफ़ में वॾा बादशाह अचनि था मुल्कनि जा, हीअं हेठि मुंहुं कयूं सलात सलाम पढ़ियूं निकिता था वञनि। अल्लाह ॾेखारे थो त हिन मुंहिंजे बाने में एॾो पावर आहे, मुंहिंजी बानत एॾी भली शइ अथवे जो तव्हां बि बाना थींदो त फ़रिश्ता बि झुकी पवंदा। हे ॾिसो बादशाह बि मुंहिंजे बाने जे अॻियां हेठि मुंहुं कयूं था सलाम। अब आहे या न आहे? इब्राहिम अदम जो किस्सो ॿुधायां, वञे थो पियो टाइम ख़तम थींदो। मौलवी साहब बि मथो चढ़ियो वेठो आहे, ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। इब्राहिम अदम हिकिड़ो बुज़ुर्ग हो, बलख जो बादशाह। अल्लाह से हुनखे अब्दाल बनायो, हे भॼी वियो जंग में। वज़ीरनि चो ॻोल्हियो घणा, हेॾो बादशाह काथे मिलंदो? अची जो ॾिसनि त हे चोले खे टाको हणंदो सिबंदो वेठो आहे। चोलो फाटल, उनखे सुईअ सां टाको हणे थो, दरिया जे किनारे ते वेठो आहे। चऊं बादशाह पट पटी हर बंगला छॾे, दर्जा तुंहिंजे साम्हूं लखें दर्जी वेठा आहिनि, अहिड़ा कपिड़ा पाईंदे अॼु पुराणो कपिड़ो पातल थी तूं हिते वेठो आहे। अची त हीअं मथे मोह करे इब्राहिम अदम उन्हनि वज़ीरनि खे चयो चरियो मुंहिंजो ग्रेड मथे चढ़ी वियो आहे, मां अल्लाह जो बानो थी वियो आहियां, तव्हां त टके जा वज़ीर, टके जा बादशाह। ॻाल्हि न सम्झो तव्हां, अॻिते थो सम्झाए। चए थो साईं कीअं? अब मां जो घर साईं वारनि खे ख़बर आहे, हेॾो SSP जो घर आहे, माना SP साहब असांजे घर मदरसे जे भिक में हुनजो बंगलो आहे। जॾहिं हूंदो आहे, जॾहिं वेंदो आहे SP त मां जो नौकर ईंदा आहिनि असां निमाज़ पढ़ण, मां पुछंदो आहियां ॿियो ख़बर सुठो माण्हू हो वियो हलियो? चए साईं वॾो हरामी हुयो। अरे हेतो जो हाकिम हो, हाजे दुनिया जे बादशाहनि जो त इहो हाल आहे, गारियूं था ॾियनि, पंहिंजा बि चयो नथा वठनि। हीअं छड़ो हाली रोब खां था मञनि वेठा, निकिरी वञे न पोइ सिपाही बि बुजा ॾींदो अथसि, पोइ हितां त निकिर कुती जा पुट बि थकी पिया। अब आहे या न आहे?
पुछो सिपाही न खां जेकॾहिं वेठो आहे को त सच ॿुधाईंदो कुंड में त ॿुधाईंदो हूअं न ॿुधाईंदो ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां त मां पियो अर्ज़ु कयां इहा बादशाही कहिड़ी आहे बादशाही त इहा आहे हिनखे हुननि वज़ीरनि चयो साईं इब्राहिम साहब इब्राहिम अदहम साहब तव्हांखे कहिड़ो वॾो ग्रेड मिलियो आहे तव्हां त हथ सां पंहिंजो चोलो था सिबो वेठा इहो कहिड़ो ग्रेड आहे हुते त हज़ारे दर्जी तव्हांजा नौकर बनियल आहिनि जे बाबा तोखे कहिड़ी ख़बर चरिया ॾेखारियां थो अबा उहा सुई कढी हीअं उछले दरिया में ऐं मच्छियुनि खे चई ॾे कढी अचो इहा सुई हिकिड़ी मच्छी मिंट में वात में उहा सुई रखी हीअं अॻो अची बीही रही मुंहुं कढी हज़रत वठी वती जे मां तव्हांजो बादशाह हुउसि तव्हां पर पुट लाइ छा चवंदा हूंदव मूंखे पर हे ॾिसो मूंखे जेको रब जो बानो थींदो आहे उहो हिननि पखियुनि परंदनि मच्छियुनि मुछड़नि जो बि बादशाह इहो ई सबबु आहे नबी साईं जी अबदियत जे करे सिज खे इशारो कयईं त पइजी वियो छो त अलाह जो बानो ॻाल्हि सम्झो था बानप में कमाल आहे छा में कमाल आहे जेॾा बाना बनबो जेॾी निमाज़ घणी पढ़ंदो रब खे तोॾी निमाज़ जो कोई फ़ाइदो नाहे तोॾी फ़ाइदो मोटाए मोकिलींदो इन करे चए थो त रब जी बानप में फ़ाइदो ई फ़ाइदो वॾेरे जी बानप में नुक़सान ई नुक़सान अब ॻाल्हि सम्झ छो त वॾेरे तुंहिंजो माल खाई वेंदो तूं जो उनजे कुतर कंदे मेंह पालींदे खीर तोखे ॾींदो ॻाल्हायो छो न था वधि पघार ॾींदो तोखे माना नफ़ो तुंहिंजो उॾे वेंदो अलाह साईं फरमाए थो माण्हुनि जा बाना थींदो तव्हांजो नफ़ो उॾे वेंदो कुझु मिलंदो बि सही पर घणो तव्हांजो उॾे वेंदो मुंहिंजे बाने ॾे मुंहिंजो नफ़ो ईंदो ई ईंदो मूंखे तव्हांजे नफ़े जी का ज़रूरत ई न अलाह जी बानप बादशाही अलाह जी बानप बादशाही मां घणो ॿुधायां हिन ते इहो मुंहिंजो मौज़ू हुयो दुआ कयो अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए तव्हां सभिनी असांखे बानो पंहिंजो बनाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बि इग़फिर वरहम वअन्त खैर अल्लाह जन दोस्तनि ही कयो प्रोग्राम ये सभिनी जो क़बूल फरमा आमद कबूल फरमा जेके आया आहिनि पंध करे रब तुंहिंजो क़ुरान सम्झनि क़बूल फरमा सल्लल्लाहु अला खैर खल्क़ी अबा चिठियूं आहिनि पर वक़्तु कोन्हे न मूंखे अच्छा अबा हा छा हेरिया न साईं जुआ कंदड़ जे पोयां निमाज़ पढ़णु जाइज़ आहे जुआ जेको करे थो पेश माण्हू उन जे अबा हेॾे ॻाल्हि सम्झो जेके उनखे पेशमाम बणाइनि था उन्हनि खे हुकुम आहे त अहिड़े फासिक माण्हूअ खे पेशमाम न बणाए पर तव्हां असां जमायतियूं उनखे हटाए नथा सघूं करे बि जुआ थो हटाइण जो पावर बि न आहे त हुज़ूर फरमायो सल्लू कुल बिरियूं फाजिरा नेकोकार बदकार जे पे तो निमाज़ पढ़ी छॾियो रब साईं मूंखे ॿुधाए छॾियो आहे त हमेशह के नेकोकार इमाम माण्हुनि खे कोन मिलंदा इन करे तव्हां बुरे माण्हू जे पोयों भी नमाज पढ़ी छॾींदा कयो अल्लाह पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजे बाने जी क़बूल ॿुधो ॿुधो साईं बाग फिदक जी हक़ीक़त ॿुधा बाग फिदक अबू बकर सिद्दीक़ मथां ओए चेरे खे कहिड़ी ख़बर बाग फिदक जी पहिरियों त फदिक लफ़्ज़ आहे फिदक न आहे फदिक फा जे ज़बर सां हिन जो लफ़्ज़ त माना आहे फदिक फदिक फा जे ज़बर सां ऐं ॿिए नंबर में बस आखिरी ॻाल्हि इन में हुन जा खोड़ सवाल जवाब आहिनि आखिरी ॻाल्हि थो सम्झायां अली साईं खे गवर्नमेंट मिली ही न मिली चौथो नंबर ख़लीफ़ो थियो न थियो उन पंहिंजे पुटनि खे विराए ॾिनी उन न ॾिनी त अबू बकर ते इल्ज़ाम छाजो आहे हे वरी चवंदा आहिनि ते साईं खसे वयल शइ मोटाए न वठा न मोटाए वठे त तुंहिंजी मर्ज़ी असांखे बसि फ़ाइदो ई फ़ाइदो आहे पोइ पाण ॾिनी अथनि पोइ तूं छो थो नाराज़ थी तूं थिया